एक चक्कर एक छोकरो नौजवान हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु दरबार में आयो, पंहिंजे वालिद गिरामी सां गॾु आयो। जॾहिं पाण उते वेठा हुया त उन छोकिरे जो पीउ उथी करे हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण जे दरबार में अर्ज़ कयो, चयो साईं अमीरुल मोमिनीन, हे जेको मुंहिंजो पुटु आहे साईं, इहो मुंहिंजो वॾो नाफ़रमान, मां हिनखे जेको बि कमु चवां थो, जेका बि ॻाल्हि चवां थो, मूंखे मोट ई उबती थो ॾे। हे साईं, हीउ मुंहिंजो तमामु बेअदब आहे, नाफ़रमान आहे, हिनखे का हिदायत कयो। हे न मुंहिंजे हक़नि जो ख़्यालु थो रखे, न मुंहिंजे खाधे पीते जो ख़्यालु थो रखे, न मुंहिंजे चवण जो ख़्यालु थो रखे। त हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण हुन नौजवान खे क़रीब कयो, पाण फरमायो, छा तोखे वालिदैन जा हक़ ख़बर न आहे? वालिदैन जा हक़ ख़बर न आहे त हे बि वालिदैन जो हक़ आहे, हे बि हक़ आहे, हे बि हक़ आहे, पाण सभु हक़ ॿुधायूं। पाण फरमायो वालिदैन जा हक़ आहिनि, तोखे ख़बर न आहे? न नौजवान चयो साईं, भला वालिदैन जा हक़ त आहिनि, छा औलाद जा बि हक़ आहिनि? त पाण फरमायूं हा, औलाद जा बि हक़ आहिनि। चयो साईं, उहे औलाद जा हक़ कहिड़ा कहिड़ा आहिनि? पाण फरमायूं त पहिरियों हक़ इहो आहे त उहो शख़्स पंहिंजे औलाद जे ख़ातिर नेक औरत जो इंतिख़ाब करे। नेक औरत, ईअं न त को नचणी टपणी वठी अचे, न, पंहिंजी तस्कीन जे लाइ, पंहिंजे पाण खे ख़ुशि करण जे लाइ, जेका माई आई आहे तूं हुन सां निकाह करे वेही रहे, न, पाण फरमाए नेक ख़ातून, नेक घर वारी पंहिंजी औलाद जे ख़ातिर वठी अचे, उन सां निकाह करे। पाण फरमाए इहो पहिरियों हक़ आहे। ॿियो हक़ इहो आहे त पंहिंजे औलाद जो सुठो नालो रखो। ऐं पाण फरमायो टियों हक़ इहो आहे त हो उनखे क़ुरान करीम जी तालीम ॾे। त ख़बर त पोइ नौजवान छा चयो, हाणे सम्झण जी ॻाल्हि आहे। हुन नौजवान चयो साईं, हितां जेके टई हक़ ॿुधाया आहिनि, इहे टई हक़ मुंहिंजे पीउ अदा न कया। नौजवान चवण लॻो साईं, मुंहिंजे पीउ हिकु रंडी औरत जेका गुलाम औरत हुई, उनखे 40,000 दीनार में ख़रीद करे उन सां निकाह कयो अथई। इहे पहिरियों ई हक़ हिन मुंहिंजो खाई छॾियो आहे ऐं को अदा न कयो आहे। वरी नौजवान चवण लॻो साईं, हिन मुंहिंजो नालो जअल रखियो आहे। जअल जी माना है गलीस कीड़ो। हिन मुंहिंजो नालो जअल रखियो आहे, जंहिंजी माना है गलीस कीड़ो। ऐं पाण छोकिरो चवण लॻो साईं, हिन मूंखे क़ुरान करीम जी हिकु आयत बि न सेखारी, हिकिड़ी आयत बि क़ुरान करीम जी मूंखे न सेखारी अथई, मुंहिंजी हिन तरबियत न कई अथई। हाणे ॿुधायो त ॾोह कंहिंजो आहे? पाण अंदाज़ो हणो त पोइ ॾोह कंहिंजो आहे, पीउ जो आहे या पुट जो आहे? हाणे अंदाज़ो हणो त असांजी औलाद नाफ़रमान छो थी थिए। इहे ग़लतियूं असां जूं आहिनि या असांजी औलाद जूं आहिनि? कंहिंजी ग़लती आहे? ख़बर अथव हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं पाण जे नंढड़े नौजवान जी इहा ॻाल्हि ॿुधऊं त पाण उनखे ओड़ी महिल हुकुम ॾिनो। पाण फरमाए, फलाणा शख़्स मुंहिंजे दरबार निकिर, निकिरी नोती वञ मस्जिद नबवी मां, ॿाहिरि निकिर, ज़रूरत ई न आहे। दादा इहो ख़्यालु रखंदो न त औलाद तव्हां बिगड़ी वेंदी, नाफ़रमान थींदी, बेअदब थी वेंदी, बेइख़लाक़ थी वेंदी, बदतमीज़ थी वेंदी। जॾहिं औलाद, ख़बर अथव इंसान जो सुकून औलाद आहे। जॾहिं माण्हू इंसान काॾे कमाइण वञे थो, जॾहिं घर पहुचे थो थकल टुटल इंसान, जॾहिं पंहिंजे पुट खे चए पाणी भरे आहे, जॾहिं पाणी भरे ईंदो उनखे केॾी दिलि ख़ुशि थींदी। पुट चवे यार मूंखे ज़ोर ॾे, मां थकियो आहियां अॼु, पुट ज़ोर ॾे, केॾी ख़ुशी थींदी। पुट खे जेको हुकुम ॾे उहो ओॾी महिल जेको हुकुम मञे केॾी ख़ुशी थींदी। पर पीउ घर पुॼे, पुट खे चए पाणी भरे आहे, चए पाण पियो पीउ। ॿुधाए त पोइ छुरियूं दिलि में हलंदियूं न हलंदियूं?
पुट जो ज़ोर ले हुजे मां पाण ई थकिजी पियो आहियां, केरु तुंहिंजी सॼो सॼी ॿाहिरि हुजे, अहिड़ा जवाब औलाद ॾे त पोइ पीउ मां दिलि में छा गुज़रंदो। इंसान जो जेको सुकून आहे न औलाद आहे, जॾहिं औलाद जी तरबियत न कंदो, उनजा हक़ अदा न कंदो त पोइ अहिड़ा लफ़्ज़ तव्हांखे ॿुधणा पवंदा, अहिड़ा जुमिला तव्हांखे ॿुधणा पवंदा, पोइ तव्हांखे इहे बर्दाश्त करणा पवंदा, इहे ज़ख़्म तव्हांखे पोइ खाइणा पवंदा अगरि तव्हां हक़ अदा न कंदो। अगरि कंहिं अहिड़ियूं ग़लतियूं करे बि विधियूं आहिनि त कोशिशि कयो उन्हनि जा नाला हाणे सां ई मटाइण जी कोशिशि कयो। अगरि कंहिं क़ुर पाक जी त उनखे तालीम न ॾिनी आहे, अॼु बि मदरसा खुलियल आहिनि, दीनी तालीम त बिल्कुलु जिथे किथे मुफ़्त आहे, खाधो मुफ़्त, राइश मुफ़्त, जेको हर हिकु शइ तालीम मुफ़्त, तरबियत मुफ़्त आहे, असां लाड़ो छो न आहे। अगरि अॼु बि लाड़ो न कबो हेॾे इन जाइनि ते न कबो त सुभाणे अञा वधीक नुक़सानु, ज़ख़्म छुटण जे बजाए रहंदो गहरो थींदो, इंसान उहो बची न सघंदो।